सवाल किया है मोहम्मद खान चांडियो। वो तो चए तो मस्जिद में नमाज जनाज़ा जो छा हुक्म आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मस्जिद में नमाज जनाज़ा पढ़ण जूं 6 सूरतूं आहिनि। उन्हनि मां 5 मकरू तहरीमी आहिनि ऐं हिकिड़ी जाइज़ आहे। पहिरीं सूरत इहा आहे त जनाज़ो मस्जिद में इमाम ऐं सभु जमायती मस्जिद खां ॿाहिरि। ॿी सूरत इहा हुआ त जनाज़ो ऐं इमाम मस्जिद जे अंदरि ऐं जमायत मस्जिद खां ॿाहिरि। ऐं टीं सूरत इहा हुआ त जनाज़ो इमाम ऐं जमायती टई मस्जिद जे अंदरि। ऐं चौथी सूरत इहा आहे त जनाज़ो मस्जिद खां ॿाहिरि इमाम ऐं जमायती मस्जिद जे अंदरि। ऐं पंजी सूरत इहा आहे त जनाज़ो ऐं इमाम ॿई मस्जिद खां ॿाहिरि ऐं जमायत पूरी मस्जिद जे अंदरि। ऐं छहीं सूरत इहा आहे त जनाज़ो इमाम ऐं कुझु जमायत मस्जिद खां ॿाहिरि ऐं कुझु जमायत मस्जिद में अंदरि। इहे 6 सूरतूं आहिनि। इन मां 5 सूरतूं मकरू तहरीमी आहिनि ऐं उन मां जेका आख़िरी वारी आहे उन में इत्तिफ़ाक़ आहे त इहा मकरूह न आहे। जीअं इनाया जे अंदरि आहे त इदा कानतिल जनाज़तु फिल मस्जिद फस्सलातु अलैहा मकरूहुन बि इत्तिफ़ाक़ असहाबिना। चए थो त जॾहिं जनाज़ो मस्जिद में अंदरि आहे पोइ निमाज़ उन जे मथां मकरू आहे ऐं इन ते मथां असांजे असहाबनि जो इत्तिफ़ाक़ आहे। वन कानतिल जनाज़तु वल इमामु व बअज़ुल क़ौम ख़ारिजल मस्जिद वल बाक़ी फ़ीह। पाण फरमाइनि था त जेकॾहिं जनाज़ो ऐं इमाम मस्जिद खां ॿाहिरि आहे ऐं जमायत बि कुझु मस्जिद खां ॿाहिरि आहे ऐं कुझु मस्जिद जे अंदरि आहे लम तुकरह बिल इत्तिफ़ाक़। इहो मकरू न आहे ऐं इन में बि इत्तिफ़ाक़ आहे। वइन कानतिल जनाज़तो वहदहा ख़ारिजल मस्जिद फ़फ़ीह इख़्तिलाफ़ुल मशाइख़। पाण फरमाइनि था त जेकॾहिं जनाज़ो अकेलो मस्जिद खां ॿाहिरि आहे ऐं इमाम ऐं जमायती मस्जिद में अंदरि आहिनि त इन में मशाइकनि जो इख़्तिलाफ़ आहे। पर सही कौल इहो आहे त हिकिड़ी सूरत खे छॾे ॿियूं सभु सूरतूं मकरू आहिनि। सुनन अबी दाऊद में हदीस मुबारक वा हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे। उन चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन सल्ला अला जनाज़तिन फिल मस्जिद। जंहिं शख़्स जनाज़े नमाज़ मस्जिद में अदा कई फला शय अलैहि उन जे मथां का बि शइ न आहे। इन जी तशरीह में उलमा किराम फरमायो आहे त ला फला शय अलैहि जो माना इहा आहे त उन जे लाइ को बि अजुर न आहे, उहो जनाज़ो अजुर खां ख़ाली आहे। इन हदीस मुबारका मां असांजे असहाबनि दलील वरितो आहे त मस्जिद में नमाज़ जनाज़ा जाइज़ न आहे। अगरि उज़ुर आहे त पोइ जाइज़ आहे। जीअं सख़्तु बारिश आहे ऐं ॿी का जॻह मौजूदु न आहे जिते जनाज़ो पढ़िजे त पोइ मस्जिद में अदा करे सघिजे थो। रही ॻाल्हि त मुस्लिम शरीफ़ जी हदीस मुबारका मां दलील वठी ऐं जनाज़ो मस्जिद में पढ़ण जो जवाज़ साबित कनि था, उहा हदीस मुबारका हीअ आहे। उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमायो लम्मा तुवफ़िया सअद बिन अबी वक्कासिन। जॾहिं हज़रत सअद बिन अबी वक्कास रज़ियल्लाहु ताला अन्हु जो विसाल थियो, पाण फरमाईं त उदखुलू बिहिल मस्जिद हत्ता उसल्ली अलैहि। इन जो जनाज़ो मस्जिद में खणी अचो त आउं जीअं उन जे मथां निमाज़ अदा कयां। फ़उनकिर ज़ालिक अलैहा। पोइ साहबा किराम इन जो इनकार कयो त इन खे मस्जिद में जनाज़े खे न खणी अचो। फ़क़ालत वल्लाहि लक़द सल्ला रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला इब्ने बैदा फिल मस्जिद सुहैलिन व अख़ीह। पाण फरमाईं त बेशक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैदा जे 2 पुटनि जो जनाज़ो मस्जिद में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अदा कयो हो, हिकिड़ो सुहैल ऐं ॿियो हुन जो भाउ। इन हदीस मुबारका मां दलील वरितो अथनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाज़े नमाज़ मस्जिद में अदा कई आहे त इन करे जनाज़े नमाज़ मस्जिद में अदा करे सघिजे थी। पोइ अहनाफ़ जे तरफ़ां उन जा चंद जवाब आहिनि। पहिरियों जवाबु इहो आहे त अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी हदीस मुबारका मनसूख़ आहे हज़रत अबू हुरैरा जी हदीस सां। ऐं ॿियो दलील इहो आहे त
हिन हदीस मुबारका में सहाबा जो इनकार करण इन ॻाल्हि जो दलील आहे त मस्जिद में जनाज़े नमाज़ पढ़णु सहाबा जे दौर में न हुयो। ही हिकु अजीब अमल हुयो उन्हनि जे साम्हूं, इन जे करे उन्हनि इनकार कयो। ऐं टियों जवाब इहो आहे त थी सघे थो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम एतिकाफ़ में हुजनि मस्जिद जे अंदरि ऐं जनाज़ो मस्जिद खां ॿाहिरि रखियो वियो हो। इन जे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में इतिकाफ़ जी हालत में ई नमाज़े जनाज़ा अदा कई हुई। चोथों दलील इहो आहे त जॾहिं नजाशी जी वफ़ात थी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद में हुया, सहाबा इकराम खे फ़रमायो त हलो त नजाशी जी निमाज़ अदा कयूं। पाण मस्जिद खां ॿाहिरि निकिता, पोइ जनाज़े निमाज़ नजाशी जी अदा कयाऊं। इन मां बि दलील मिले थो त जेकॾहिं मस्जिद में निमाज़ जनाज़ा जाइज़ हुजे हा त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद खां ॿाहिरि निकिरी उन जी निमाज़ अदा छो कनि हा। जीअं सही बुखारी में हदीस मुबारका हुआ, अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नअन नजाशी फिल यौमिल्लज़ी मात फीह खरज इलल मुसल्ला। हदीस मुबारक लफ़्ज़ आहिनि त बेशक रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं नजाशी जी वफ़ात थी त पाण मस्जिद मां निकिरी ऐं मुसल्ला ॾांहुं विया। मुसल्ला यानी निमाज़ जनाज़ा पढ़ण वारी जाइ ॾांहुं निकिता। इन मां मालूम इहो थियो त जनाज़े निमाज़ा मस्जिद में अदा करणु मकरूह आहे मुतलकन। वल्लाहु आलम बिस्सवाब।